ए मुंहिंजी मिठड़ी प्यारी अम्मा तुंहिंजा पियो मां हथ पेर चुमा सॼी हयाती तुंहिंजे ई साए में आऊं हर वक़्तु ख़ुशि थी पियो जियां आज़ाद फिज़ान में वणनि जे छांवनि में सुमारे तो ॾिनियूं लोलियूं सुबुह सांझी आधी मांझी जो मां हर हंधि तोखे ख़ुशि ॾिसां अल्लाह आऊं ख़ुशि हर हंधि तोखे ॾिसां तुंहिंजी जाॻियल हिक ई राति जो ख़ुश्क एहसान मां कीअं लाहियां हाणे सामीन जहिड़ी तरह सावण जे मुंद में घुट ऐं घुसट वारे माहौल में निम जी फरहत बख़्श छांव कंहिं लाज़वाल नेमत सां घटि न आहे अहिड़ीअ तरह ॿार लाइ अलाह साईं जे तरफ़ां अनमोल नेमत माउ जी हिंज हूंदी आहे जिते हू बाता बाता बोल बाझारा बोल ॿोलींदो आहे ऐं माउ जे शफ़क़त में रही दुनिया जे कुंड कुर्छ में पंहिंजी ख़ुशि ज़िंदगी घारींदो आहे ऐं काफ़ी मंज़िलूं पार कंदो आहे अहिड़नि अज़ीम हस्तियुनि खे सिराज तहसीन पेश करण जे लाइ यानी अमड़ जे अदब ऐं मोहबत जे मौज़ू ते गुफ़्तगू पेश करण लाइ मां दावत कलाम ॾियां थो हिन वक़्तु 10वीं क्लास में पढ़ंदड़ मोहम्मद अयूब मेमन खे त हू अचे ऐं अची माउ जे एहतराम ते तकरीर करण फरमाए मोहम्मद अयूब मेमन क़ुरानिल मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व बिल वालिदैनि इहसाना सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम जनाबे सदर मेहमान ख़ुसूसी मोहतरम असातिज़ा इकराम ऐं इल्म जे सफ़र जा हमराही दोस्तो भाउरो ऐं साथियो अस्सलामु अलैकुम मथे तिलावत कयल आयत करीमा ते उनजी तक़रीर जो उन्वान आहे माउ पीउ जो एहतराम अल्लाह ताला इंसान खे हुकुम फरमाए थो त जंहिंजो मफ़हूम आहे वालिदैन सां महिरबानी करियो ॿियनि फरमायो आहे त जेकॾहिं हुननि मां को बि हिकु या ॿई माउ या पीउ जीअरा हुजनि त खेनि कॾहिं बि कंहिं ॻाल्हि ते खेनि उफ़ बि न चओ हदीस शरीफ़ में माउ पीउ बाबति फरमायल आहे त जन्नत माउ जे पेरनि हेठां आहे जनाबे सदर जीअं त माउ ई असांजी तकलीफ़ जो मौजूब बणे थी तकलीफ़ जे दौर में कंहिं परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो तकलीफ़ खां पोइ संदसि पहिरीं परवरिश जी ज़िम्मेवारी माउ ते अचे थी जंहिं करे चयो वेंदो आहे त ॿार जे लाइ पहिरियों मक़सदु माउ जी हंज आहे जनाबे सदर माउ संदसि ॿार जे आराम लाइ कीअं रातियुनि में चैन ऐं आराम पिटाए थी पाण बुख ते रही बि बचे जे सुख ऐं आराम जो ख़्यालु रखे थी अहिड़ी तरह वालिद साहिब ॿिनि दुनियारी मसइलनि सां गॾोगॾु औलाद जी बहितरीन परवरिश निगहदाश्त ऐं बहितरीन तरबियत जो ज़िम्मेवार आहे उहो पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण जे लाइ कीअं नदी राति महिनत मज़दूरी करे पंहिंजे औलाद लाइ सहूलियत पैदा करण जी कोशिशि कंदो आहे जनाबे सदर इहो ई सबबु आहे जो दुनिया जो को मज़हब वालिदैन जी एहतराम ॾियण जी तरबियत कीअं विसारी आहे पोइ उहो इस्लाम हुजे या हिंदी मज़हब जंहिंमें पिणु देवनि देवताउनि खां पोइ इहा विचार आहिनि त संदसि वालिदैन ई आहिनि जनाबे सदर इस्लाम असांखे इहो दर्द ॾिए थो त जीअं नंढपण में अव्हां जे वालिदैन अव्हां जे सुख ऐं आराम जो ख़्यालु रखियो हो अहिड़ी तरह तव्हां बि वॾपण में पंहिंजे वालिदैन जे सुख जो ख़्यालु रखो जनाबे सदर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त बदनसीब आहे उहो शख़्स जंहिंजा वालिदैन ज़िंदा हुजनि पर हू उन्हनि जी ख़िदमत न करे ऐं जन्नत जे हक़ खां महरूम रहिजी वञे जनाबे सदर मां पंहिंजी तकलीफ़ जो हिन शाह साहिब जे चइण सां हाणे पंहिंजी जाइ वठंदुमि थोरनि मथां थोरा मूं ते मारू अड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणींदुमि केतिरा